ज़िले इंतजामिया पारां कोटड़ी साइड वारे इलाके में कार्रवाई करे गैर कानूनी तौर ते स्टॉक कयल 15,000 खंड जूं बोरियूं हथ कयूं। एडीसी 1 शौकत हुजणी सरबराही में रेवेन्यू खाते पारां चावरनि ऐं ऑयल फैक्ट्री सिल्वर राइस मिल ऐं हाईटेक ऑयल मिल ते छापो हणी गैर कानूनी गॾु कयल 15,000 खंड जूं बोरियूं हथ कयूं। मालिकनि खां रिकॉर्ड पिणु तलब कयो वियो थो। रेवेन्यू खाते मूजिबि उन्हनि खंड जे बोरियुनि जी मालियत करोड़नि रुपयनि में आहे, जॾहिं ते मालिकनि पारां रिकॉर्ड न ॾेखारण ते गोदाम सील कयो वियो। इन मौक़े ते एडीसी 1 शौकत हुजणा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शयूं ज़ख़ीरो करण ख़िलाफ़ सॼे ज़िले में क्रैकडाउन शुरू कयो आहे। अवाम बि अहिड़े अनासरनि जी निशानदेही करे त जीअं महांगाई ते ज़ाब्तो आणे सघिजे। जेसुन माद चेयरमैन रियाज़ चांडी चयो आहे त जमहूरियत ऐं शहीदनि जे नाले ते पीपल्स पार्टी सरकार करप्शन ऐं लुटमार करे अवामी नालो लुटे सिंध जी भिंग कई आहे, जॾहिं त इमरान ख़ान बि साॻी रवायत खे बरक़रार रखंदे अवाम ते महांगाई जी सूरत में वॾो पहाड़ किरायो आहे। शहजाद कोट प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे मुबारक ॾियण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडी चयो त इमरान ख़ान सरकार जो ॿियो नालो लुट फुरत नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जी सरकार आहे। हुन चयो त नुसरत फ़िरोज़ जी पुलिस सहाफ़ी जा असुल क़ातिल गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे, पर 10 सालनि अंदरि पुलिस हाफ़ ऐं फुल फ्राए वसीले हज़ारे बेगुनाह माण्हुनि खे मारण समेत माज़ूर बणाए घर ई उजाड़े छॾिया आहिनि, जॾहिं त पुलिस खे लाक़ानूनी जो लाइसेंस मिलियल हुजे। हुन वधीक चयो त महकुमारी मामले जो मौली समेत ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करणु सुठो अमल आहे, पर महक खे माहवाल न करणु नाइंसाफ़ी आहे। इन मौक़े ते हुबदार मीरजत सजाद सरफराज़ बुलेदी कामरेड नसीर ऐं ॿिया मौजूद हुआ। क़ौमी असैम्बली जी सनत ऐं पैदावार बाबति जोड़ियल स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन साजिद हुसैन तोरी जी अॻवानी में एमएनए सईद आगा रफ़ीउल्लाह नासिर ख़ान मूसाज़ई साहिबजादा सबक़तुल्लाह मलिक प्रेस क्लब जो दौरो कयो। कमेटी जे चेयरमैन एमएनए साजिद हुसैन तोरी मीट दी प्रेस खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान स्टील मिल मुल्क जो क़ौमी असासो आहे। दौरे दौरान स्टील मिल जी तबाहाली ॾिसे ॾाढो अफ़सोस थियो आहे। स्टील मिल खे हिकु भेरो ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ वज़ीर आज़म खे रिपोर्ट में गुज़ारिश कंदासीं त जीअं स्टील मिल जे मुलाज़िमनि समेत मुल्क जी मईशत खे सगारो करे सघिजे। इन मौक़े ते पीपीएमएनए आगा रफ़ीउल्लाह चयो त हुक्मरान जी नाक़िस पॉलिसियुनि ऐं करप्शन सबबि मुल्क जो सभ खां वॾो सनअती ऐं पैदावारी इदारो स्टील मिल तबाही जे किनारे ते पहुतल आहे। जमात इस्लामी मलीर पारां प्रेस क्लब आड़ो एहतिजाजी कैंप लॻाई वई, जंहिंमें समी रिटायर्ड ऐं फ़ौती मुलाज़िमनि जे वारसनि पारां वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाजी कैंप खे ख़िताब कंदे अमीर जमात इस्लामी कराची हाफ़िज़ नईम रहमान चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत ऐं पाकिस्तान स्टील मिल इंतज़ामिया रिटायर्ड ऐं फ़ौती मुलाज़िमनि जो माशी क़त्ल आम कयो आहे। जमात इस्लामी अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ सॼे मुल्क में सरापा एहतिजाज बणियल आहे। हुन चयो त क़ौमी इदारे स्टील मिल जी बहाली समेत रिटायर्ड ऐं फ़ौती मुलाज़िमनि जूं राहतूं अदा न थियण ताईं उन जी जदोजहद जारी रहंदी ऐं सॼे मुल्क जे सूबाई हेडक्वार्टरनि में धरना हणी एहतिजाज कयो वेंदो। इन मौक़े ते जमात इस्लामी मलीर जो अमीर मोहम्मद इस्लाम ऐं ॿिया बि मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk